बिरियासिटी खां रिपोर्ट कर रहे है राजा हुसैन। सॼी दुनिया जहाँ बिरियासिटी में आमद बासादत अमीरुल मोमिनीन हज़रत अली अलैहिस्सलाम वरी अक़ीदत एहतराम से मल्हाए पे वञे। बिरियासिटी के वार्ड नंबर 2 में फ़कीर नजफ़ुद्दीन कलंदरी के घर में जश्न मौलूद काबा मुनक़िद किया वियो। जश्न में आसपास के मुख्तलिफ शहरन में सवन की तादाद में मोमिनन किरामन शिरकत कई। जश्न में मशहूर फनकार सैयद अकबर अली शाह, फयाज़ मीरानी ऐं ॿियनि मौला अली अलैहिस्सलाम के शान में कसीदा मनक़बत ॿुधाए जश्न के 4 चंड लगाए छॾिया। जॾहिं त आयल मेहमानन माण्हुनि झुमरियूं हणण ते मजबूर थी विया। उन सिलसिले में फ़कीर नजफ़ुद्दीन कलंदरी, जावेद जाफ़री, इरशाद जाफ़री ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां जो ईद खां बेअफ़ज़ल ॾींहुं आहे। अॼु असांजे मौला अमीरुल मोमिनीन जी आमद बासादत जो ॾिहाड़ो आहे। हीअ क़दीमी सालियानो जश्न है जेको हर साल असां वॾे एहतराम सां मल्हाईंदा आहियूं। मौला अली अलैहिस्सलाम जी ज़िंदगी असां सभिनी मुसलमान भाउरनि लाइ राह निजात है, जंहिंजी लाइ ख़ुदा पाण रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिं जो मां मौला आहियां उन जो अली मौला आहे। हज़रत अली अलैहिस्सलाम जे ख़ानदान जो इस्लाम लाइ लाज़वाल क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि।